चैनल के सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे क्लिक कंदा त जीअं मुंहिंजी हर नई वीडियो पहिरियां अवां ॾिसी सघो। जी नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान टिलण उर्फ़ टिल्लू प्रोग्राम ॾियो मूं सां गॾु। अॼु असांजो ख़ासि महिमान हिते मौजूदु आहे, अदो बूट। उन बूट खां असां हाल वाल वठंदासीं त हुन सां इहा जेका हालत आहे इहा कंहिं कई आहे ऐं छो कई आहे, उन सां इहो ज़ुल्म हुन सां वेधनि आख़िर कंहिं कई आहे, इहो पलांदो कंहिं न खां वरितो आहे। अचो त अदे बूट खां पुछूं। जी अदा बूट, त तव्हां सां इहा हालत कंहिं कई आहे? जी अदा बूट, इहा तव्हां सां हालत कंहिं कई आहे तव्हां सां हेॾी झुठ? अरे बाबा, मूंखां पुछो ई न। मूंसां जेकी हीअ हालत कई आहे इहो कई आहे असांजे हिकिड़े दोस्त, जंहिं मूंखे बेदर्जे सां इस्तेमालु करे कॾहिं काछो त कॾहिं थर, कॾहिं हैदराबाद त कॾहिं सखर त कॾहिं सेवण, कॾहिं लाड़काणो त कॾहिं कोटिया त कॾहिं बलोचिस्तान। मूंसां अहिड़ी हालत कई अथई जो मां ख़ुदि ख़ुशीअ ते बाबा पंहिंजे पाण खे तयारु थी वियो आहे। भला मूंखे इहो ॿुधा अदा बूट, त तुंहिंजे के वॾड़नि सां हुन जेको पलांदो रहलो छा? बाबा ॼाणे पाण उहो, मूंखे इहा ख़बर कान्हे का, बाक़ी जेका मूंसां झुठ कई अथई मूंखे लॻे थो त हिन जो मूं ॾे पलांदो मुंहिंजो वसवार ऐं बूटनि जे अॻुवाण खे इहा गुज़ारिश आहे त मुंहिंजी हिन मूं जान छॾायो, हिन खे कोई इटलीअ जो बूट वठी ॾियो जीअं मूं मां हथु कढे ऐं मां पंहिंजी ज़िंदगी बाक़ी ॾींहं सुठड़ा गुज़ारे सघां। असां ॾिठो आहे त तव्हांजी ॾाढी इज़त हूंदी आहे, शीशनि में पिया हूंदा हो, एसिड में पिया हूंदा हो, जॾहिं त असां मोतबर माण्हू वठंदा आहियूं रोडनि ते थूकूं खाईंदा, पर तव्हां शीशनि में हूंदा हो। पर मूंखे ॾाढो ॾुख पहुतो हुयो तव्हांजी तकलीफ़ ॾिसी। असां तव्हांजो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं। अव्हां जो को पैगाम भला को माण्हुनि लाइ? बाबा मुंहिंजो पैगाम इहो आहे त ख़ुदारा जेको जहिड़ी हिसत जो हुजे उनखे अहिड़ीअ सां पाए। मूंखे जेको माण्हू पाए थो उहो बाक़ाइदा हाथी आहे, सो ख़ुदारा मूं ते को रहम कयो, मूं ते को हल्के वज़न वारो माण्हू इस्तेमालु कयो। मां त बसि जीअण जंजाल थी विया। मुंहिंजा ॾिसो था त बारदाना ई निकिरी पिया आहिनि, रगूं फाटी पयूं आहिनि, मुंहिंजूं वाछूं टिड़ी वियूं आहिनि। हाणे मां चवां थो त किथे हलियो वञा या ख़ुदिकुशी कयां, लॻे थो त मूंखे हाणे ख़ुदिकुशी करणी पवंदी।